पीर ॻोठ ऐं आसपास शोधाए करबला जी यादि में अज़ादारी जो सिलसिलो जारी। राहूजा ऐं सदर जी भिटियूं में खंबीअ जो तारीख़ी मातम, सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। पीर ॻोठ ऐं आसपास शोधाए करबला जी यादि में मुख़्तलिफ़ शहरनि में अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त राहूजा में खंबीअ जो मातम के वजह में हज़रत अली अकबर जो खंबो ऐं मासूम अली असगर जो पींघो ऐं ज़ुलजना मरकज़ी इमाम बरगाह अल हुसैनी राहूजा मां बरामद थियो, जंहिंमें कंगुरीअ जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सवें अज़ादारनि शिरकत कई, जंहिं बैदि ज़ंजीरुनि गुर्दनि जो मातम कयो वियो। जॾहिं त सदर जी भिटियूं में दरगाह हज़रत शहीद बादशाह जे पिड़ खां खंबीअ जो मातम जुलूस बरामद थियो, जंहिंमें सवें अज़ादारनि सीना ज़णी करण सां गॾु ज़ंजीरुनि चाकुनि ऐं गुर्दनि जो मातम कयो। जॾहिं त उन खां अॻु मजलिस अज़ा पिणु थी, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। रिपोर्ट वसीम घुमरू, पीर जो ॻोठु।